रहीम असां हाणे इंटरव्यू वठंदासीं मोस्ट पावरफुल यूट्यूबर सां सैयद मेहदी शाह। अस्सलाम वालेकुम। बिस्मिल्लाह साईं। हाणे तव्हां असांखे ॿुधायो त कल्ह मशी में तव्हां विया हुआ, इलाही दोस्त बि तव्हां सां गॾु हुआ, ठीकु आहे। हाणे उते तव्हांखे कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं वणियूं आहिनि सफ़ा बहितरीनु तरीक़े सां? बाबा असां जेको आहे ॾिठोसीं उहो तमामु बहितरीनु मंज़र हुयो कल्ह वारो, जे करबला में हूंदो आहे बिल्कुलु सेम टू सेम असांखे उहो ई उते जेको आहे फुटेजिस मिलिया ऐं जीअं उते न्याज़ विराईंदा आहिनि ओड़े तरीक़े सां न्याज़ सबीलूं ऐं जहिड़े तरीक़े सां ज़ाइरीन जा पेर वग़ैरह धोराईंदा आहिनि, सॼो असांखे उहो ई मंज़र असांखे रिपीट थी वियो ज़हन में। 2017 में जेको मां मशी कई हुई ईरान इराक़ शाम टई मुल्क मां वियो हुयुमि त उते बिल्कुलु ईअं ई ओड़ा ई मंज़र असां कल्ह हिते रोडी में ॾिठासीं ऐं इहो मौलाए मौज़ो आयो हुते असां सभु मंज़र हिते खैरपुर में वेही करे असां ॾिठा। ऐं उहा काई ॻाल्हि हुजे जेकी तव्हांखे हुते न वणी हुजे, काई अहिड़ी इंतिज़ामिया गफ़लत सफ़ाई जे बारे में? अच्छा साईं, सबीलियूं तव्हांखे तमामु बहितरीनु तरीक़े सां वणियूं। मौला अञा वधीक हुननि जे सेटअप में इज़ाफ़ो फरमाए माशाअल्लाह। नेक्स्ट ईयर इंशाअल्लाह। ऐं ॿी ॻाल्हि जेका मां मेन नोटिस कई उहा इहा त जेका पोएं साल अञा माना घटि हुई आवाम, लेकिन हिन साल हुन खां डबल ते आवाम असां ॾिठीसीं हुते ऐं तमामु घणा माण्हू आया। मौला सभिनी खे आबाद शाद रखे। बिस्मिल्लाह, महिरबानी।